मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे चवण ते कोरोना जे संकट में अयोध्या शोध संस्था करायो अंतर्राष्ट्रीय वेबिनार रामायण जो ठहंदो विश्वकोश, जंहिंमें राष्ट्रीय सिंधी भाषा विभाग दिल्लीअ जे डॉक्टर प्रताप पिंजाणीअ राजस्थान जे अजमेर में रामायण विश्वकोश लाइ मुयसर सामग्रीअ ते रोशनी विधी। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। कोरोना जा देश में कुल मरीज़ 64,246, कुल मौत 2,048, रिकवर 19,242। पूर्व वड़ा प्रधान डॉक्टर मनमोहन सिंह जो ओचितो छातीअ में सूर पवण सां करायो वियो एम्स हॉस्पिटल में दाख़िल। निरोणा नदीअ मां बिना आधार पुरावे जे रेती भरियल ट्रैक्टरनि खे कयो वियो डिटेन। जूनागढ़ में 1800 मध्याह्न भोजन कर्मचारियों के कयो वियो बेदखल। केसर अंबन जी हराजी शुरू, पहिरें ॾींहं ते ई 5500 आया बॉक्स। गांधीधाम मां यूपीअ जी ट्रेन रद्द, पैसेंजर थिया मैत्री स्कूल में गॾु। कोरोना सां सभ खां वधीक असरग्रस्त अमेरिका में 2 महीननि खां पोइ थींदियूं रांदियूं शुरू, UFC फाइट में जस्टिन चैंपियन। लद्दाख सिक्किम जी सरहद ते भारत ऐं चीन जे सैनिकनि जे विच में थी धक्का-मुक्की। भुज फुटवेयर मर्चेंट एसोसिएशन द्वारा करण में आयो मास्कनि जो वितरण। वड़ा प्रधान नरेंद्र मोदीअ अॼु देश जे मुख्यमंत्रियुनि सां गॾु 5 दफ़ो कई वीडियो कॉन्फ्रेंस। SS सिटी टीम जी मेंबर काजल गेवानीअ खां ॿुधो ख़ासि समाचार। लॉकडाउन जे कारण देश भर में फथल माण्हुनि जे लाइ सुठा समाचार आहिनि। रेलवे 22 मार्च खां बंदि सेवा खे 12 मई खां शुरू करे रही आहे। विशेष सुविधा जे हेठि 15 राजधानी ट्रेनूं डुकंदियूं। तंहिंजी बुकिंग सूमर खां शाम जो 4 बजे खां सिर्फ़ IRCTC जी वेबसाइट ते शुरू थींदी। स्टेशन जा तमामु काउंटर बंदि रहंदा। नमकीन बिस्किट जहिड़ी शयूं मिलंदी जेका यात्री पाण ख़रीद कंदा। हीअ ट्रेनूं नई दिल्लीअ खां अहमदाबाद, डिब्रूगढ़, अगरतला, हावड़ा, रांची, पटना, बिलासपुर, भुवनेश्वर, मडगांव, मुंबई, तिरुवनंतपुरम ऐं जम्मू तापी लाइ हलंदियूं। रेलवे चयो आहे त कोरोना केयर सेंटर लाइ 20,000 बोगियूं अनामत रखियल आहिनि। प्लेटफॉर्म टिकट भी इशू कोन कई वेंदी। हालांकि संपूर्ण रेलवे व्यवहार कॾहिं शुरू थींदो उहो कुझु स्पष्टीकरण कान कयो वियो आहे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। गर्मियुनि जी वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।